अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंग्लिश अल्फ़ाबेट जा अखर सिंधी में कहिड़नि अखरनि ऐं आवाज़नि लाइ कमु अचनि था ऐं कीअं इस्तेमालु थियनि था। अॼोकी वीडियो में इंग्लिश अल्फ़ाबेट जा समूरा अखर शामिल आहिनि। अलिफ़ खां ये ताईं अखरनि लाइ ए खां ज़ेड ताईं अखरनि जो इस्तेमालु ऐं उन खां अलावा कुझु अहिड़ा सिंधी अखर जिन जी आवाज़नि लाइ इंग्लिश जे ॿिनि अखरनि खे मिलाए आवाज़ ठाहियो वञे थो। मुख़्तलिफ़ आवाज़नि सां ठहियल दिलचस्प लफ़्ज़नि जी समूरी तफ़सील अॼोकी वीडियो में। पर अॻिते वधण खां पहिरीं हिकिड़ी गुज़ारिश त असांजे चैनल ई फॉर एजुकेशन खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं गॾोगॾु बेल आइकन ते बि क्लिक कजो। पहिरियों अखर ए। लेटर ए सिंधी में अलिफ़, ऐन, हमज़ो, अलिफ़ मंद आ, ऐन अलफ़ आ, ज़बर लाइ इस्तेमालु थींदो आहे। ही कुझु लफ़्ज़ ॾिनल आहिनि, इन्हनि सभिनी में लेटर ए पंहिंजा मुख़्तलिफ़ आवाज़ ॾिए पियो। अहमद में अलिफ़ लाइ, आसिफ़ में अलिफ़ मंद आ लाइ, अज़ीज़ में ऐन लाइ, आबिद में ऐन अलफ़ आ लाइ, बैट में हमज़ो लाइ ऐं हज़रत में ॿिनि जॻहनि ते ज़बर लाइ इस्तेमालु थियल आहे। अहिड़ा ॿिया बि केतिरा ई लफ़्ज़ आहिनि। लेटर बी सिंधी में बे ऐं ॿिए जे आवाज़नि लाइ इस्तेमालु थिए थो। लफ़्ज़ बुक, बस, बॉय में बे जी आवाज़ लाइ, बबर, बीजल जहिड़नि लफ़्ज़नि में ॿिए जी आवाज़ लाइ बी इस्तेमालु थियो आहे। लेटर सी सिंधी में सीन ऐं काफ़ जी आवाज़नि लाइ इस्तेमालु थींदो आहे। कंहिं बि लफ़्ज़ में सी खां पोइ जेकॾहिं ई, आई ऐं वाई इस्तेमालु थियल आहे त उते सी जो आवाज़ ॾींदो ऐं इन्हनि अखरनि खां अलावा इंग्लिश अल्फ़ाबेट जो ॿियो को बि लेटर सी सां गॾु इस्तेमालु थियल आहे त उन लफ़्ज़ में सी काफ़ जो आवाज़ ॾींदो। कुझु मिसाल ॾिसो। सीन जी आवाज़ सां सर्टिफिकेट, सिनेमा, साइकिल। काफ़ जी आवाज़ सां कार, क्रिकेट, कार वग़ैरह। लेटर डी सिंधी में दाल, डे ऐं ॾे जी आवाज़नि लाइ इस्तेमालु थियो थो। कुझु लफ़्ज़ ॾिसो। दाल सां दादू, दानिश में दाल जी आवाज़ लाइ, डॉक्टर, डॉल में डे जी आवाज़ लाइ, डीपलो, ॾहरकी में ॾे जी आवाज़नि लाइ डी इस्तेमालु थियो आहे। लेटर ई सिंधी में अलिफ़, अलिफ़ ज़ेर ए, अलफ़ ये ज़ेर ई, अलफ़ ये ऐं ज़बर जी आवाज़नि लाइ इस्तेमालु थिए थो। कुझु मिसाल ॾिसो। अर्न में अलिफ़ लाइ, ईच में अलिफ़ ये ज़ेर ई जी आवाज़ लाइ, एजुकेशन में अलिफ़ ऐं ये जी आवाज़ लाइ, इंजॉय में अलिफ़ ज़ेर जी आवाज़ लाइ, बैड में ये जी आवाज़ लाइ, मर्ज में ज़बर जी आवाज़ लाइ इस्तेमालु थियल आहे। लेटर एफ सिंधी में फ़े जी आवाज़ लाइ इस्तेमालु थिए थो, जीअं फ़रहान, फ़ेरोज़, फ़ातिमा, फ़रदीन, फ़ख़्र, फ़ैसल वग़ैरह। लेटर जी सिंधी में जीम ऐं गाफ़ जी आवाज़ लाइ इस्तेमालु थिए थो। कुझु लफ़्ज़ ॾिसो। जनरल, जर्मनी में जीम जी आवाज़ लाइ, जॾहिं त गुलाब, गवादर, गिफ्ट, गेट में गाफ़ जी आवाज़ लाइ इस्तेमालु थियल आहे। लेटर एच सिंधी में हाय ऐं हे जी आवाज़नि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। हैदराबाद, हाजी, हबीब में हाय ऐं हादी, हीरो, हमीर जहिड़नि लफ़्ज़नि में हे जे आवाज़ लाइ इस्तेमालु थियल आहे। लेटर आई सिंधी में अलिफ़ ज़ेर, अलिफ़ ये ज़ेर ई, ये खे ज़ेर जो आवाज़ ऐं ज़ेर ऐं ऐन खे बि ज़ेर जी आवाज़नि लाइ इस्तेमालु कयो वेंदो। इन्हनि आवाज़नि सां कुझु लफ़्ज़ ॾिसो। इक़रार में अलिफ़ ऐं ज़ेर जी आवाज़ लाइ, ईमान में अलिफ़ ऐं ये ऐं ज़ेर जी आवाज़ लाइ, इमरान ऐन ऐं ज़ेर जी आवाज़ लाइ, हबीब में ये ऐं ज़ेर जी आवाज़ लाइ, जॾहिं त आमिर में सिर्फ़ ज़ेर जी आवाज़ लाइ इस्तेमालु थियो आहे। लेटर जे सिंधी में जीम, जे ऐं ñe जे आवाज़नि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। जावेद, जून में जीम जी आवाज़ लाइ, ॼे ऐं ñe निज सिंधी अखर आहिनि, उन करे
सिंधी लफ़्ज़ इंग्लिश स्क्रिप्ट में लिखण वक़्तु इन्हनि अखरनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। मसलन ॼाम, अॼु, वञु, सुञु वग़ैरह जॾहिं असीं इंग्लिश में लिखंदा आहियूं त उते इन्हनि अखरनि लाइ जे इस्तेमालु कंदा आहियूं। लेटर के सिंधी में काफ़ जी आवाज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे। कामरान, कबीब, कबीर, किरन वग़ैरह। लेटर एल सिंधी में लाम जी आवाज़ लाइ इस्तेमालु थिए थो। कुझु लफ़्ज़ ॾिसो, लियाकत, लुकमान, लंदन। लेटर एम सिंधी में मीम जो आवाज़ ॾिए थो। मोहम्मद, मदद, माजिद वग़ैरह। लेटर एन सिंधी अखरनि नून ऐं णे जी आवाज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे। नून सां नौमान, नवीद, नेपाल ऐं णे जी आवाज़ सां कुझु लफ़्ज़ ॾिसो, मेहरान, ॾहाणी, सेवण वग़ैरह। लेटर ओ सिंधी में वाव, अलिफ वा ओ, अलिफ मंद आ जी आवाज़ लाइ इस्तेमालु थिए थो। कुझु लफ़्ज़ ॾिसो, ओमान में अलिफ ऐं वाव जो आवाज़ ॾिए पियो, ऑयल में अलिफ मंद आ जो आवाज़ ऐं पोस्ट में सिर्फ़ु वाव जो आवाज़ ॾिए पियो। लेटर पी सिंधी में पे जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जीअं पाकिस्तान, पारकर, पोलियो वग़ैरह। लेटर क्यू सिंधी में काफ़ ऐं काफ़ जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। कुझु लफ़्ज़ ॾिसो, काफ़ कलम सां क़ुरान, कमर, कासद ऐं काफ़ किताब सां कोइटा वग़ैरह। लेटर आर सिंधी में रे ऐं ड़े जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वियो, जीअं रेडियो, रहमान, रिज़वान ऐं ड़े जी आवाज़ सां सांघड़, मेहड़ वग़ैरह। लेटर एस सिंधी अखरनि सीन, स्वाद, से, ज़े जी आवाज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे। इन्हनि आवाज़नि मां कुझु लफ़्ज़ ॾिसो, सीन सां सिंध, स्वाद सां सबा, से सां समरीन ऐं डेज़ में ज़े जी आवाज़ लाइ एस इस्तेमालु थियो आहे। लेटर टी सिंधी में ते ऐं टे ऐं तोए जी आवाज़ लाइ इस्तेमालु थिए थो। मिसाल तौरु टेलीफोन में टे लाइ, तेहरान में ते लाइ ऐं तालिब ऐं अता में तोए लाइ इस्तेमालु थियो आहे। लेटर यू सिंधी में यू, अलिफ ज़बर, ऐन पेश, ज़बर ऐं पेश जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वञे थो। जीअं लफ़्ज़ ॾिसो, यूनिक, अंपायर, उर्स, कट, पुट वग़ैरह। लेटर वी सिंधी में वाव जी आवाज़ लाइ इस्तेमालु कबो आहे, विजय, वैन, विकी वग़ैरह। लेटर डब्ल्यू बि सिंधी में वाव जी आवाज़ लाइ इस्तेमालु कबो आहे, जीअं वाहिद, वहाब, वसीम वग़ैरह। लेटर एक्स सिंधी में को बि लफ़्ज़ ठाहिण लाइ कस ऐं ख़श जी आवाज़नि जा आवाज़ ॾिए थो, जीअं लक्स, मिक्स ऐं अल्लाह बख्श वग़ैरह। लेटर वाई सिंधी में ये ऐं ज़ेर जी आवाज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे। कुझु लफ़्ज़ ॾिसो, यासिर, याकूब ऐं सिस्टम में ज़ेर जी आवाज़ लाइ वाई इस्तेमालु थियो आहे। लेटर ज़ेड सिंधी में ज़ाल, ज़े, ज़ुआद, ज़ोए जी आवाज़नि लाइ इस्तेमालु थिए थो। इन्हनि सभिनी आवाज़नि सां ठहियल कुझु लफ़्ज़ ॾिसो, ज़ाकिर में ज़ाल जी आवाज़ लाइ, ज़मा में ज़े जी आवाज़ लाइ, मुर्तज़ा में ज़ुआद जी आवाज़ लाइ, ज़मीर में बि ज़ुआद जी आवाज़ लाइ ऐं ज़फ़र में ज़ोए जी आवाज़ लाइ ज़ेड इस्तेमालु थियो। कुझु अहिड़ा बि सिंधी अखर आहिनि जिन लाइ इंग्लिश ॿिनि अखरनि खे गॾाए आवाज़ ठाहियो वेंदो आहे। मसलन भे जी आवाज़ लाइ बी सां एच मिलाइबो आहे, जीअं भिटाई, भारत, भूटान। चे जी आवाज़ लाइ सी सां एच ऐं छे जी आवाज़ लाइ सी सां डबल एच मिलाइबो आहे, जीअं चाइना, चनेसर, छोर, छाछरो वग़ैरह। अहिड़े तरीक़े सां डी सां एच मिलाए धाल ऐं ढाल जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जीअं धणी, सिंध, ढोरो नारो, ढढरो वग़ैरह।
लेटर जी ऐं एच खे मिलाए गैन ऐं घे जे आवाज़नि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जीअं ग़ुलाम, गाज़ी, गफ़ूर, सांघड़, घोटकी वग़ैरह। झे जी आवाज़ लाइ जे सां एच मिलाइबो आहे, जीअं झंपीर, झिरक, झुडो वग़ैरह। के सां एच मिलाए खे ऐं खे जी आवाज़ लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। कुझु मिसाल ॾिसो, ख़ान, ख़ैरपुर, खेवड़ा, खोखर वग़ैरह। पी ऐं एच गॾिजी फे ऐं फे जो आवाज़ ॾियनि था, फ़ोन, फ़ोटू, फ़िज़िक्स, फुलेली, फुल वग़ैरह। एस ऐं एच गॾिजी शीन जो आवाज़ पैदा कनि था, शाहिद, शान, शादाब, शाह वग़ैरह। टी ऐं एच खे मिलाए थे, ठे ऐं दाल जी आवाज़नि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, मसलन थर, ठट्टा, दिस, थिन, दैन। डब्ल्यू ऐं एच वाव जो आवाज़ ॾियनि था, वाट, वेयर, वैन, वाई, इन सभिनी में डब्ल्यू एच इस्तेमालु थियल आहे। अहिड़े तरीक़े सां के ऐं एन गॾु अचण सां सिर्फ़ु नून जो आवाज़ ईंदो, जी नॉलेज, नी, नॉक वग़ैरह। उमेद त हीअ मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। वधीक तालीमी ख़बरनि, जॉब अलर्ट्स ऐं टेस्ट जी तयारी लाइ असांजो चैनल फॉर एजुकेशन सब्सक्राइब करे गॾोगॾु बेल आइकन ते बि क्लिक कयो।